वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठ अहम मुशावरती इजलास अॼु थींदो। पंजाब ऐं KPK असेंबलियुनि जे हवाले सां सलाह मशवरो कयो वेंदो। बेअतमादी रथ जमा कराइण सूधो आइनी ऐं क़ानूनी मामलनि ते पिणु गौर कयो वेंदो। शहबाज शरीफ़, आसिफ अली ज़रदारी, फज़लुर रहमान ऐं ॿियनि अफ़गान सां पिणु मशवरो कंदो। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठ अहम मुशावरती इजलास अॼु थींदो। पंजाब ऐं KPK असेंबलियुनि जे हवाले सां मशवरो कयो वेंदो। बेअतमादी रिथ जमा कराइण सूधो आइनी ऐं क़ानूनी मामलनि ते पिणु गौर थींदो। ख़बर ॾियूं पिया। शहबाज शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी, फज़लुर रहमान ऐं ॿियनि अफ़गान सां पिणु मशवरो कंदो। इन हवाले सां वधीक तफ़सील आहिनि। इस्लामाबाद खां धरती TV न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर चैनल लाइन ते मौजूदु आहे। जी नज़ीर, वधीक तफ़सील आहिनि। जी बिल्कुल, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु हंगामी तौर ते अहम इजलास तलब करे थो आहे, जंहिंमें वफ़ाक़ी वज़ीर ऐं मुस्लिम लीग नून जा जेके सीनियर अॻवान आहिनि उहे हिन इजलास में शरीक थींदा। ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां तरफ़ां जेको अॼु हंगामी इजलास तलब कयो आहे उन में इन इजलास दौरान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं JUIF जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान साहिब फ़ोन ते ख़्यालनि जी ॾे वठि कई हुई, छो जो गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो गुज़िरियल राति जेको आहे सो PTI जे चेयरमैन इमरान ख़ान तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर यू टर्न वठंदे जेको आहे सो जुमे जे ॾींहुं 23 दिसंबर ते जेको आहे सो इहो ऐलान कयो हो त असां पंजाब ऐं KPK जेके असेंबलियूं आहियूं उहे टोड़ण जो जेको आहे सो बाज़ाब्ता तौर ते ऐलान कयो था। ऐं 23 दिसंबर ते जेको जुमे जो ॾींहुं थिए थो उन ॾींहं ते पंजाब ऐं KPK जा जेके वॾा वज़ीर आहिनि उहे जेके असेंबलियूं टोड़ण जो ऐलान कंदा। इन सां इन ऐलान खां पोइ जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां हंगामी इजलास तलब कयो आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते PTI जे चेयरमैन इमरान ख़ान तरफ़ां जेको असेंबलियूं टोड़ण जो जेको ऐलान कयो आहे उन हवाले सां जेको आहे सो हिकमत अमली कहिड़ी हुजणु घुरिजे। हुकूमत ऐं हुकूमत में जेके शामिल इत्तेहादी पार्टियूं आहिनि उन्हनि जी हिकमत अमली जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ तजवीज़ूं आहिनि उन्हनि ते बि जेको आहे सो गौर वीचार कयो वेंदो। इन सां गॾोगॾु जीअं ई जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन तरफ़ां जेको इहो ऐलान कयो वियो 23 दिसंबर ते असेंबलियूं टोड़ण जे हवाले सां जेको ऐलान कयो वियो आहे उन हवाले सां बि जेको आहे सो उनखे आॾो रखंदे मुस्लिम लीग नून तरफ़ां इहो वाज़ह तौर ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां पंजाब जे मुस्लिम लीग नून जे सीनियर अॻवाननि खे इहे हिदायतनामा ऐं हिदायतूं जारी कयूं आहिनि त जेको आहे सो पंजाब जे वॾे वज़ीर ऐं ख़ासि तौर ते पंजाब जे स्पीकर ख़िलाफ़ जेकी अतम एतमादी तहरीक आहे उहा फौरी तौर ते जेको आहे सो पंजाब असेंबली जे सेक्रेटेरिएट में जमा कराई वञे। उन सां गॾोगॾु जेको आहे सो कुझु ॾींहं पहिरीं बि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे विच में मुलाक़ात बि थी ऐं फ़ोन ते बि जेको आहे सो ख़्यालनि जी ॾे वठि कई हुई, जंहिंमें इन ॻाल्हि जो बि फ़ैसिलो कयो वियो त जेकॾहिं इमरान ख़ान तरफ़ां असेंबलियूं तोड़ी वियूं त पोइ पंजाब ऐं KPK में बि जेको आहे सो अदम एतमाद जे ज़रिए जेको आइनी रस्तो आहे, क़ानूनी रस्तो आहे, उहो जेको आहे सो इख़्तियार कंदे KPK जे वॾे वज़ीर ऐं KPK जे स्पीकर जे ख़िलाफ़ बि जेको आहे सो अदम एतमाद जी तहरीक जेको आहे सो पेश कई वेंदी। हुकूमत तरफ़ां इहो हर ऑप्शन जेको क़ानूनी आइनी जेको रस्तो आहे उहो इख़्तियार कयो वेंदो। ऐं जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां इन सिलसिले में पंजाब जे मुस्लिम लीग नून खे बि जेको आहे सो हिदायतूं कयूं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु मौलाना फज़लुर रहमान ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी सां बि फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी चुकी आहे त जेको आहे सो पंजाब में अदम एतमाद जी तहरीक पेश करण खां पोइ जेकी KPK असेंबली आहे उन में बि जेको आहे सो KPK जे वॾे वज़ीर ऐं KPK जे स्पीकर ख़िलाफ़ बि जेको आहे सो अदम एतमाद जी तहरीक जेको आहे सो पेश कई वेंदी। ऐं जेको आहे सो ख़ासि तौर ते इन्हनि टिनी अॻवाननि जे विच में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं JUIF जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जे विच में ॻाल्हियुनि खां पोइ अॼोके इजलास में इन नुक़्ते ते बि गौर वीचार कयो वेंदो, छो जो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे वाज़ह तौर ते इहो पैगाम ॾिनो हो ऐं तजवीज़ ॾिनी हुई त असां सभिनी खे जेको आहे सो पहिरीं सभ खां पहिरीं इन ॻाल्हि जो इंतज़ारु करणु घुरिजे जेकी पंजाब में मुस्लिम लीग काफ़ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन तरफ़ां जेके उनजे वोटनि खे नज़रअंदाज़ कयो वियो ऐं सुप्रीम कोर्ट तरफ़ां जेको फ़ैसिलो आयो उन फ़ैसिले ख़िलाफ़ हुकूमत तरफ़ां ऐं ख़ासि तौर ते जेको आहे सो काफ़ लीग जे सरबराह चौधरी शुजात हुसैन जे पुट जे तरफ़ां चौधरी खालिक हुसैन जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे उन तरफ़ां न सिर्फ़ु इलेक्शन कमीशन में पटिशन दाख़िल थियल आहे पर सुप्रीम कोर्ट में बि नज़रसानी पटिशन दाख़िल थियल आहे, जंहिं ते इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो वियो हुकूमत ऐं हुकूमत जे इत्तेहादी पार्टियुनि जे विच में त सभ खां पहिरीं जेको आहे सो जेकी सुप्रीम कोर्ट में नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे जेके पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही जे तरफ़ां जेके वोट उनखे 10 कास्ट कया विया हुआ उन ते जेको आहे सो हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो उनजी नज़रसानीअ जो जेसीं ताईं फ़ैसिलो नथो अचे तेसीं ताईं जेको आहे सो असां जेको आहे सो ॿियो को बि रस्तो इख़्तियार न कंदासीं। थी सघे थो इन ॻाल्हि ते बि जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अॼु ठीकु आहे नज़ीर, वॾी महिरबानी अव्हां तफ़सील ॾिना।